वतन न्यूज़ रखे आपको बाखबर। कलोई मां नाज़रीन असीं अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जीअं त साल के कलोई जे ॻोठ खुईमुरा में थर में ॾुकार थियण सबबु खूहनि जा पाणी हेठि वञण सबबु सख़्तु खारा थी विया आहिनि। ॻोठ जा ग़रीब मावड़ा सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन ॾस में ॻोठण अब्दुल्ला नोड़ियो, हाजी मामून नोड़ियो, वापारी वली मोहम्मद नोड़ियो, साफ़ी सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो ऐं ॿियनि ॻोठनि जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो चवणु हो त थर में काफ़ी सालनि ॾुकारी हालातनि सबबु असांजे ॻोठ जो खूहनि जो पाणी हेठि वञण सबबु सख़्तु खारा थी विया आहिनि। उन सिलसिले में रवासियुनि जो चवणु हो त असां मिठो पाणी जे लाइ शहर मां टैंकर वसीले घुराईंदा आहियूं ऐं उहो पाणी वाह जो मिठो पाणी आहे, जॾहिं त ग़रीब अवाम लाइ मिठो पाणी वाह जो अज़ाब बणिजी वियो आहे। ॿिए तरफ़ होॾां महांगाई चोट चढ़ी वई आहे। असां हिकु मिठे पाणी जे लाइ हिकु फुड़े लाइ सख़्तु परेशान आहियूं ऐं ॿिए तरफ़ इंतिज़ामिया का बि अखि न पटी आहे। उन हवाले सां असां जर जो पाणी पीअण सबबु काफ़ी माण्हुनि खे थैलेसीमिया पुरस्रा नमूने जूं बीमारियूं में मुब्तला थी विया आहियूं।